अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो BTV न्यूज़। नाज़रीन, हम ख़बर आवां थी पहुचण पिया गढ़ी यासीन खां। गढ़ी यासीन जे आर ओ ऑफिस में PS 9 गढ़ी यासीन वारे तक ते PP पारां सिंध असेंबली जे स्पीकर PS 9 जे उम्मीदवार आगा सिराज खान दुरानी, संदसि भाउ अॻवान डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर जे चेयरमैन आगा मसीउद्दीन खान दुरानी, संदसि भाइटन बैरिस्टर मीर मुर्सा खान दुरानी, बैरिस्टर आगा अली खान दुरानी ऐं नून लीग जे उम्मीदवार अज़हर अली खान कुमारियो ऐं फे लीग जे बरकत अली केहर TLP पारां चाकर खान मारफाणी समेत 10 उम्मीदवार नामिनेशन फार्म जमा कराए छॾिया आहिनि। उन मौक़े ते PP अॻवान आगा सिराज खान दुरानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त इलेक्शन कमीशन फार्म जमा कराइण में 2 ॾींहं जी वाध करे उम्मीदवारनि खे वक़्तु फ़राहम कयो आहे, जेका पंहिंजा कागज़ वग़ैरह मुकमल करे जमा कराइनि। उन्हनि चयो त जेके नवां उम्मीदवार फार्म वसूल करे इलेक्शन में हिसो वठण जो सोचियो आहे जिन उहे पाण खे आज़माए ॾिसनि। उन मौक़े ते PP उम्मीदवारनि तालुके जे मुअज़्ज़िज़ीन, PP जालनि, वकीलनि ऐं शहरनि जी वॾी रैलीअ में AC ऑफिस पहुची RO गढ़ी यासीन असदुल्ला खोखर जे ऑफिस में पहुची फार्म जमा कराया। रिपोर्ट करे रहियो आहे शमीर अली जमाली।